बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरिया जो प्रोग्राम कश्मीर टॉक सां आहियां सुभान को नाज़रीन। सिंध हाई कोर्ट सखर बेंच हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो जंहिंमें जेको आहे त इरीगेशन जेके ज़मीनूं जे मथां जेके कब्ज़ा थियल आहिनि उहे ख़तमु कराया वञनि, जंहिंमें जेके गुड्डू बैराज तां कल जेको आहे त इरीगेशन खाते ऑपरेशन कया, जेके गुड्डू बैराज ते दुकान क़ाइमु थियल हुया उन्हनि दुकाननि खे ड्राए पट कयो वियो आहे। उनखां सवाइ जेके BS फीडर ऐं पट फीडर जे भर पासे में जेके दुकान आहे उन्हनि खे बि ड्रायो पियो वञे। पर जॾहिं जेको हिकिड़ो ॻोठु आहे हिते कई सालनि खां ई ॻोठु आबाद आहे, उन ॻोठ खे ड्राइण जी कोशिशि कई त मज़ामत थी आहे, जंहिंमें इरीगेशन जो SDO आहे उन समेत 5 जेके माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। आख़िर मामिलो छा आहे, ॻोठाणनि छो मज़ामत कई आहे, जेको कल्ह जेको हिन जो मामिलो इरीगेशन तय थियो उहो सॼो मामिलो हुयो छा, इन सॼे मामले ते गुफ़्तगू कयूं था। अच्छा आशिक़ साहब, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त कल्ह तव्हांजो इरीगेशन सां कहिड़ा मामला तय थिया ऐं अॼु अचानक जेको आहे सॼो जेको आहे त जेको पथराव थियो आहे, जेको झेड़ो थियो आहे, सॼो मामिलो छा आहे? मामलो सही ईअं त कल्ह आया इरीगेशन वारा असांजो जहिड़ा टॉप ते दुकान आहिनि या बंदि ते या होॾे अॾे ते रोड ते हुया उहो अचे भञो, बाबा उन्हनि जो राइट आहे जहिड़ो हुयो उन्हनि जो असां उन्हनि भञी छॾियो आहे। अॼु बि असां उन्हनि खे असांखे हिकु ॾींहं जो मोहलत ॾिनो जो बाबा तव्हां पंहिंजा दुकान वग़ैरह भञी वठो। बाबा ठीकु आहे, तव्हां विहायो तव्हां पटूं त असां पटण लाइ तयारु हूं। पर अॼु उन्हनि हिकु नवीं ॻाल्हि ॾेखारी, चए त असांजो बंदि को वठी 700 फुट असांजो हेठि हिन पासो आहे, 700 फुट हुन पासो आहे। असांजो बाबा हे असांजा इंतकाल शुदा आहिनि, असांजा ॻोठ पक आहिनि, सालनि सदियुनि खां वेठा आहियूं, बराज बि पोइ ठहिया आहिनि, असां ॻोठ न पटींदासीं। पोइ ॻोठ वारी ॻाल्हि ते असां सां उन्हनि असांजे छोकिरनि खे लठियूं हयूं आहिनि खाम खा जेके, पोइ असां हेॾी बराज ते विढ़िया आहिनि, छा ते विढ़िया आहिनि, अलाए ॿिए विढ़िया आहिनि, हितो असां ॻोठ सां न तव्हां पंहिंजो जहिड़ो आहे तव्हां पैमाइश खणी अचो। कंहिं टाइम 70 फुट जो तव्हां लेटर मोकिलींदव, कंहिं महिल 110 फुट जो, ऐं तव्हां 700 फुट चओ था। असां त पंहिंजी जाइन त कोन छॾींदासीं, असांजा ॻोठ पक आहिनि, सदियुनि खां वेठा आहिनि, असां न छॾींदासीं, असांजा इंतकाल शुदा ॻोठ आहिनि। इहा ई ॻाल्हि हुई, असांखे खाम खां परेशान करनि था। बराए महिरबानी करे हिन टाइम असांजी सर्दी आहे, ॿार बचो किरोना लॻो पियो आहे, हिकु त बेरोज़गारी आहे, रोज़गार बि नथा ॾियनि, रोज़गार असांजा पटियूं हाणे घरनि जे लाइ कढ लॻा आहिनि। महिरबानी करे असां घर असांजा पंहिंजा पका ॻोठ आहिनि, पंहिंजूं असांजूं जाइदादूं आहिनि, असां जाइदादूं कोन छॾींदासीं, इहा ॻाल्हि। अच्छा, जेको आहे तव्हांजो ॻोठ आहे, इन ॻोठ ते तव्हां वटि छा खातो आहे, छा आहे, छा तव्हां कहिड़ा कागज़? जी असां वटि पंहिंजा पुराणा असांजा ॻोठ खाता बि आहिनि अयूब दौर जा। ठीकु सर। ॿियो त असां हिते 10 एकड़ असांजे ॻोठ याकूब सूमर जे नाले ते, उहा बि असांजे पको आहे, असां वटि हर शइ कागज़ात आहिनि, असां उनखे कागज़ ॾेखारे सघूं था, आहिनि बि सही। खाम खां मालवारी जे करे असांखे परेशान करनि था, कोई हिजो ईंदो आहे, कोई दरोगो अची वेंदो आहे, कंहिं महिल बेलदार अची वेंदो आहे, असां इन्हनि खे माल बसि ॾेई थकाऊं, हाणे असां कोन ॾींदासीं। अच्छा आशीष साहब, मूंखे इहो ॿुधायो, तव्हांखे ख़बर हुई जॾहिं हे सरकारी ज़मीनूं तव्हां दुकान छो ठाहिया, छो तव्हां दुकान ठाहिया, कंहिंजी मुंसां? सर असांजा ॻोठ हुया, असांजा अबा ॾाढा भराए ठाहिया हुआ, हिननि जे बाद तव्हां ग़रीब रोज़गार कयो। असां 30-40 माण्हू असांजा पका इरीगेशन में बि हुया, रिटायर थी विया आहिनि, उन्हनि जी जॻह ते असांखे ड्यूटी बि न मिली, असां दुकान लाइ कढी पंहिंजे बच्चनि जो रोज़गार करूं पिया, ॿियो त कुझु कोन्हे। इहे तव्हां ज़बरदस्ती ठाहिया या इरीगेशन जी रज़ामंदी हुई? इरीगेशन जी रज़ामंदी सां सर, पाण इजाज़त ॾिनो वियो, असां भला ज़बरदस्ती हाणे करे सघूं था पिया, हाणे असांजे घरनि जे पोइ करेंदा आहिनि, माण्हुनि जा मथां पाड़नि था पिया, असां गवर्नमेंट सां मुक़ाबिलो करे सघंदा आहियूं भला। आशीष साहब, जेके तव्हां कश्मीर जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे का तव्हां ॾिनी आहे, उन्हनि का तव्हांजी मदद मालिकी वालिकी कनि था या न? जी उन्हनि असांखे इहो चयो बाबा जहिड़ी तव्हांजी पंहिंजी मालिकी वेठा रहो, असां तव्हां सां गॾु हूं, बाक़ी जहिड़ो उन्हनि जो बराज आहे 70 फुट आहे, 50 फुट आहे, राइट आहे, तव्हांखे चइनि त तव्हां हटायो। असां उन्हनि जे आखे ते बि असां गवर्नमेंट ते बि आखे ते उथण लाइ तयारु, असांखे ॻोठ में छो उतारनि था, असां त कोन उथंदासीं। असांजा मोहम्मद शरीफ़ सुमरो आहे, जेको पीस पार्टी जो अॻवान बि आहे। मोहम्मद शरीफ़, मूंखे इहो तव्हां ॿुधायो त आख़िर जेको आहे सॼो मामिलो आहे, तव्हांजी पंहिंजी हुकूमत बि आहे, आख़िर तव्हां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे विच में वेही करे इन सॼे मसइले खे हल छो नथा करनि, त आख़िर जेको तय थिए, जेको तकरार आहे त भई घणा फुट आहे, घणा फुट ठहणो आहे, आख़िर इहो मामिलो ईअं फुटबॉल छो थियल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो मक़सदु इहो आहे, अञा तक अहिड़ी ॻाल्हि ई न थी आहे जेके असांजा नुमाइंदा अचनि विच में। हे अचानक हिकिड़ो शोलो थियो आहे, शोले जे बावजूद बि असां पाण उन्हनि सां वञी मिलिया आहियूं। कल्ह मां एक्शन सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे हिते रैली सां कठे, मां उन्हनि खे चयो बाबा ईअं न करो, तव्हांखे जेकी शइ रिक्वायरमेंट आहे गवर्नमेंट जे जेको जज साहिबु ऑर्डर ॾिनो आहे उन जे मुताबिक़ तव्हां उहो खणी अचो। असां उहो तव्हांखे न पुलिस जी ज़रूरत आहे न तोखे अमले जी ज़रूरत आहे, तूं पंहिंजे दफ़्तर में वेह, जीअं चवंदई मां उअं कंदुमि। हुन मूंखे इहो चयो आहे ॻोठनि जो कोई मसइलो कोन्हे, तूं महिरबानी करे हे दुकानु सटे ॾे। मां चयो सुभाणे तक 2 फजर तक न हूंदा। चई ठीकु आहे, हले वियो आहे। मां बि अचानक अॼु सादकाबाद हली वियुमि, सवेरे सवेरे मुंहिंजो कमु हुयो, उते मूंखे इतला आई जो हिते वरी एक्सीवेटर ऐं वठां झेड़ो थी पियो आहे। मां फ़ोन ते राब्तो कयो हिते संगत सां, बाबा झेड़ो न करो, इंजीनियर असांजो ऑफिसर आहे,
पुलिस भी असांजी गुड्डू जी आहे पंहिंजी आहे, असां भी पाकिस्तानी हो भी पाकिस्तानी। असल मक़सदु इहो आहे जॾहिं हे ॻोठ ठहिया हे चवनि था असांजा पंहिंजा ज़मीन आहे इरिगेशन जी आहे, ठीकु आहे इरिगेशन जी आहे। जॾहिं हे वेठा घर ठहिया बंगला ठहिया उन टाइम इहे ऑफिसर कोन हुया इन लाइ उन्हनि ठहण ॾिनो जो गवर्नमेंट जी ज़मीन न हुई, हे इन्हनि जी मलिकियत आहे। उन दौर में अगर इरिगेशन हिकिड़ो चीज़ अगर रस्तो ॾिनो हुजे हिकु भर सां कोई हुयो 12 फुट जो बंद हुयो, हाणे हे चवनि था 700 फुट, हे ज़्यादती आहे गवर्नमेंट जी ज़्यादती आहे। मूंखे इहे ऑफिसर उहे ॿुधाइनि काॾे विया ऑफिसर रिटायर थिया वेठा आहिनि, कई जीरा आहिनि छा उहे कोन हुया हिते इंजीनियर, उते चीफ सर्वेयर इंजीनियर न हुया, इतू इंजीनियर थी वञी चीफ थिया आहिनि। उन्हनि माण्हुनि विहाया जिथे जीअं की ग़रीब खे जा मिली उहो वेठो आहिनि सारा मुतासिर 50 साल खां वेठा आहिनि, अॼु कोन 50 साल खां। बिराज में ज़मीन आई, मां हिकिड़ी रिक्वेस्ट रखी हिन में 50 साल पहिरियों असांजो ज़मीन जॾहिं बिराज बणे पियो हिते असांजा घर हुया, उन खां बाद असांखे हटाए वरी असां वेठासीं वञी उते थर्मल में, उते थर्मल अची उते उथियासीं हिते अची वेठासीं। बाबा असांजो अगरि हिकु माण्हू वटि पंहिंजी ज़मीन न आहे उहो काॾे वेंदो, आख़िर पाकिस्तानी न आहे, अफगानिस्तान वारनि खे ॾियनि था, ईरान वारनि ॿिनि मुल्कनि वारनि खे ॾियनि था, छा असां चोरूं, असां तुंहिंजा धड़ियल डाका हणो त चोर, अगरि सादा शरीफ़ रहो त उते असां इहो कमु थिए थो जेको हाणे गवर्नमेंट करे थी। अजी नज़रीन तव्हां गुड्डू बैराज जे रवासियुनि जी गुफ़्तगू ॿुधो पिया, जंहिंजो चवणु आहे त हिकु चकर पहिरियां जॾहिं बैराज ठहियो त हितां दरपदर करे गुड्डू थर्मल जिते ठहियलु आहे उते विहारियो वियो, जॾहिं वरी गुड्डू थर्मल जी तामीर जो कमु थियो त वरी हिकु भेरो ॿीहर हिते विहारियो आहे। ज़मीनूं बि हिन जो चवणु असांजियूं आहिनि, असांजूं मिल्कियतूं आहिनि ऐं सरकार सिर्फ़ु इहो तइ करे त सरकार खे ज़मीन केतिरी घुरिजे थी, केतिरे हथ हुनजी जेका तकबंदी आहे उहा केतिरी आहे, पर को बि ऑफिसर इहो ॿुधाइण लाइ तयारु न आहे। बार बार हिन जो इहो चवणु आहे त कंहिं बि सूरत में मरी वेंदासीं, जेके पंहिंजा अज आहिनि उहे कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। अॻिते वधूं था, हितां जे ॿिए जेके ख़ानदान जेके मुतासिर ख़ानदान आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू कयूं था। अम्मा इहो ॿुधायो तव्हां हिते कॾहिं खां आबाद हो? असां बाज आया हिते हूं, असांजा वॾा ॾाॾा बाबा सारा हिते जा हुआ, असांखे ॿिए मुल्क जो पतो बि कोन्हे जो असां किथे ॿिया वेठा हुआसीं या न, असां हिते ई वेठा आहियूं। हाणे ॿुढा थी विया आहियूं, पियूं ॾाॾा असांजा गुज़ारे विया, उहे हिते विही विया आहियूं। हाणे हूं जो मानी जे करे असां आज थूं त किथे असां वञी त ज़मीनूं वठूं त किथे रोज़ मज़दूरी करे त ॿार खाइनि था। असांजूं हे हालतूं बणी पियूं आहिनि, कमाए कमाए हे असांजा हथ कपिया पिया थी सारा। असां हिते पाण ग़रीब, केॾे असांजी ॿियो मुल्क ई कोन्हे जो असां किथे ॿार वठी वञी बीहूं। हे चवंदा आहिनि कब्ज़ो कयो, कब्ज़ो करे वेठा। न न कोई कब्ज़ो कॾोकणा हिते असांजा ॾाॾा, वरी उन्हनि जी पीढ़ियूं, वरी असांजे पीउ जूं पीढ़ियूं, वरी असांजूं पीढ़ियूं असांखे हिते ई यादि आहिनि। ॿियो असां ग़रीब हो, असां वञूं केॾे ॾस, ए असां वेठा वञी आसरे जो असांखे जाइन जो आसरो आहे, ॿियो असां काई शइ कोन्हे, बर रोज़ी ताज़ी रोज़ी आहे, हू ग़रीब हो। हाणे जे असां वञूं असां किथे वञी जा वठूं, ॾस पैसो आहे, ग़रीब असां पंहिंजे खाधे में पूरा आहियूं। असां जॾहिं जो इहे वेठा आहियूं त असांजा ॿार बची हिते ॼाए अॼु वेठा आहिनि, असां कॾहिं न वियूं ॿिए पासे, किथे वञूं, ॾस ग़रीब हो असां ताज़ी रोज़ी वारा आहियूं, हे न जो न। अम्मा सरकार चवंदी तव्हां जेको घर ख़ाली कयो, तव्हां छा चवंदो? अबा घर खाली छा, असां त ग़रीब रात खाऊं त ॾींहुं बीहूं, हाणे असां किथे वञी बीहूं असां। हाणे त इहा सारी ज़िंदगी त हिते गुज़ारी त हाणे त ॿुढा थी विया आहियूं, पियूं ॾाढा सारा ख़ानदान ताईं। हाणे त चवनि था न त पाले न वी हांडी न पाले चवनि हिते न वी सरकारी जा अथव, पाले त इहे ॾींदा ॾिसंदा कंदा रही विया, हाणे चवनि था लॾे वञो, लॾे किथे वञूं। जी नाज़रीन तव्हां गुड्डू बैराज जे जेके मुतासिरनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे, चवण आहे सरकार पाण जॾहिं असां वेहूं पिया, अगरि सरकार जी मिल्कियत हुई सरकार वेहणु छो छॾियो? हुनजी चवण आहे त उहे ऑफिसर अॼु बि हिते ई ऑफिसनि कंहिं न कंहिं उहिदनि ते हूंदा या रिटायर थी विया हूंदा। उनखे हिननि जी इहा दावा आहे जेका हीअ ज़मीन आहे, हीअ हिननि जी मिल्कियत आहे, हू कंहिं बि सूरत में हीअ मिल्कियत ख़ाली न करे। सरकार खे बि घुरिजे त चूंडियल नुमाइंदनि खे बि घुरिजे त हू अॻिते अचनि, अची करे जेको सॼो मामिलो आहे हिन मामले में इंतिज़ामिया खे बि विहारनि, हे जेके मुतासिर आहिनि हिननि खे बि विहारे करे फाइनल तइ कनि त आख़िर जेको आहे त बंदि जेका एडुकेशन जेका ज़मीन आहे उहो केतिरे ताईं आहे, तंहिंखां पोइ ई मसइलो थींदो। अगरि इंतिज़ामिया लापरवाही जो मुज़ाहिरो कंदी त ईअं नज़र अचे थो त को न को नुक़सान बि थी सघे थो। अॼु इन प्रॉपर्टी जा सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। अल्लाह भाई।